रड़ियूं कोन कयूं हई। हदीस में ईंदो आहे इब्लीस 3 दफ़ा रड़ियूं कयूं। घणा दफ़ा आदा ॾाढे चओ घणा दफ़ा। पहिरों दफ़ो जॾहिं आदम खे बशर चयई रब लानत विधस माली लम अकुल अस्जुद लिबशर। 14 सिपारे में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो क़ुरान थो चवे। इब्लीस पियो चए त मूंखे लाइक़ु न आहे त मां बशर खे कीअं सजदो कयां, मां बशर खे सजदो कयां। अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजे नबीअ खे बशर चवण जो रस्म तो विधो आहे। अॻु में न कंहिं नबी खे चयो आहे, न कंहिंजे ख्वाब ख़्याल में ॻाल्हि आई। तूं ई पलीता जो नबीअ खे बशर थो चवई, हाणे इनाम वठ त ॼाए। छा थो हुजे फ़ख़ुरुज इन्नक रजीम व इन अलैक लानती इला यौमिद्दीन। निकिरी वञ तो ते क़यामत ताईं लानत आहे तो ते, पर तुंहिंजे ख़लीफ़नि ते बि। सम्झो था आहे न। पोइ वठी रड़ियूं कई, छो त मक़ाम तां किरी पियो न सही, मक़बूलियत जे मक़ाम तां किरी पियो। पहिरों दफ़ो इहो जॾहिं रड़ कई आहे, ऐं ॿियो दफ़ो उन टाइम ते रड़ कई जॾहिं मुहम्मद करीम ॼाओ आहे। रूह ज़मीन जा इब्लीस जा शागिर्द आया, उस्ताद छो थो रोए, छा थियो थी? चवे थो मुंहिंजे महबूब मोहम्मद ॾांहुं कद आन मुहम्मदुर रसूलुल्लाह। छो न रड़ियूं का जो आमना जो घर आबाद थियो आहे, मोहम्मद करीम ॼाओ आहे। अॼु मोहम्मद करीम जे अचण सां मां इब्लीस जी हुकूमत ख़तम थी वई। अॼु खां पोइ मुंहिंजी हुकूमत कान हलंदी, क़यामत ताईं मोहम्मद जी हुकूमत हलंदी। ॿियो दफ़ो रड़ियूं तरी कई। हे बि तो खालू चवे, अब आप समझो ना, खालू खटरी इहो थो चवे त मीलाद कोन मन न वणाए, धूड़ वञी पाए, पक थी वई त देव जो बंदो आहे। छो त मुंहिंजा प्यारा तो पाण माना कई अथनि। हिन सवान जो कासमी कढी ॾे, उन में लिखे थो देव बंद। हिननि जो मदरसो आहे, छा आहे नालो ॾाढे जो, छा आहे नालो देव बंद। ये सवाने कासमी पई आहे, हिन में लिखियो अथनि देव बंद जी माना है शैतान कैद होने की जगह। सवान है कासमी, खुद जो मौलवी नानोतवी कासमी आहे, उन जे किताब में मुजादा सवान में लिखियो पियो आहे। छा थो चवे त चए थो देव बंद माना जंहिं जाते शैतान ॿधी छॾिजे उनखे चइबो आहे देव बंद। शुक्र अलहमदुल्ला जो ॿधो पियो आहे उते, वेठा था गाहु चारण ते। अब हाओ न सही, हलवा खाराइण से, सीरा खाराइण से, कुटियूं खाराइण से, ज़ोर वेठा ॾे उस्ताद असां तुंहिंजी जमात हूं, तूं क़यामत ताईं ज़िंदाबाद। खफो न कजां, वेठो हुजजां, असां तुंहिंजे पारां दर दर पिया ठोकरूं खाईंदासीं। लोटा हाथ में, सोटा हाथ में, बिस्तरा हाथ में, सर पे उस्तरा, मुछूं पे उस्तरा। जाथे वञ ताथे जो पिठू ॿधो पियो आहे, सुन्नी वञे त विछायो पियो आहे बिस्तरो, वहाबी वञे त बिस्तरो चढ़ियो पियो घुमेसि। फर्क़ु आहे या न आहे? असां अञा शाहपुर खां पहुता ई कोन्हूं त आला दर्जे जा एयर कंडीशन कमरा, कालीन, बिस्तरा, ताम। हाणे न आऊं मोरे अचां जलसे ते, सच ॿुधाइजो, नाराज़ न थिजो। उतां शाहपुर चाकर मञा तेल बि खयो अचां, देगड़ो बि खयो अचां, डांगी बि खयो अचां, हिते वेही ऐं ॿाहिरि मानी पचाया या तव्हांजी इज़त या बेइज़ती आहे? सही सिधी बेइज़ती आहे। माना मुंहिंजी मानी कान्हे का। अड़े जेके मोहम्मद अरबी जो शान ॻाईंदा आहिनि त के ख़ुदा जो कसम माण्हू ज़ोरी रस्तनि ते विचायूं पीआरींदा आहिनि, शरबत पीआरींदा आहिनि, साईं महिरबानी कर चाहे त बि। ऐं हिननि पलीतनि खे ॾिसे सभु अड़े आया थी पलीत बेटा, अॻे निमाज़ी 20, हिनखे ॾिसनि सभु 20 जा मस्जिद ख़ाली। हिकिड़ो हमरा पियो चए मां मस्जिद जे दर ते निमाज़ पढ़ी निकितुसि, हिकिड़े हे दर झलियो, ॿिए हे दर झलियो, 2 मिंट ठहिरो। अड़े मुंहिंजो तो लाह वञे, पेट में वटि पिया अचे, 2 मिंट ठहिरो। अड़े मुंहिंजो सिर थो वञे, ठहिरो, 2 मिंट अल्लाह रसूल की बातें, कि अल्लाह रसूल की बातें बाद में होगी, मुझे काकूस जाना है, जल्दी जाने दो। घणी ख़ल्क़ ख़ुदा जो खानो ख़राब कयो अथव। कॾहिं सिनेमा में विया हो, निमाज़ुनि खे बेज़ार कंदो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हे रुगो ठगीअ जो ठा हुआ, अंग्रेज़नि जा एजेंट वहाबियत खे फेराइण जे लाइ दर दर फेरण पिया। मुंहिंजे महबूब जे मीलाद मल्हाइण ते नाराज़ थियनि था। इब्लीस खे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात सूर ॾिना। मुस्तफ़ा जमल सां ॿियो दफ़ो रड़ियूं थो करे पियो, उन जा चेला बि रड़ियूं था कनि ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं रड़ियूं कंदा रहंदा। आओ या न?
दफ़ो हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं सूरत फातिहा नाज़िल थी, अलहम्द शरीफ़ नाज़िल थियो। अलहम्द शरीफ़ में अल्लाह ताला उहा बरकत रखी आहे जो उन जे नाज़िल थियण जे टाइम ते बि इब्लीस वठी रड़ियूं थियूं। इन मां साबित आहे त मीलाद जे मथां ख़ुशी करण वारा अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि ऐं मीलाद जे मथां नाराज़ थियण वारा एतराज़ करण वारा देव हूंदा आहिनि या देव जा बंदा हूंदा आहिनि। देव जी माना आहे शैतान, मलऊन, बंदो माना हुनजो नौकर या ग़ुलाम हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे देव जे बंदन खां बचाए। चओ आमीन, ॾाढे जो आमीन। मां विच ते ॻाल्हि कई